वफ़ाक़ी हुकूमत पारां पेट्रोल जे अघनि में हिकु दफ़ो ॿीहर वाध कई वई आहे। असीं हिन टाइम हाकिम शाह जे हिकु पेट्रोल पंप ते मौजूदु आहियूं। अचो त हितां जे रवासियुनि खां पुछूं त हुननि जो छा चवणु आहे। साईं जीअं ॾिसो था तव्हां हिन टाइम पेट्रोल जो रेट तमामु इंतहाई चोट चढ़ी आहे, त असांजे हुकूमत खां इहो मुतालबो आहे त बराए महिरबानी पेट्रोल जा रेट कुझु घटि कया वञनि त जीअं ग़रीब मां पंहिंजी ज़िंदगी सुकून जी गुज़ारे। पेट्रोल बि घटि कयो जेको आहे सो ॿिया एशिया जेके बि सामान सभु उहे जेको आहे सो साईं महांगा करे छॾियो आहे। ग़रीब आवाम जेको आहे सो काॾे वञे आज़ार में साईं। पेट्रोल आहे केतिरो महांगो थी वियो आहे, ग़रीब माण्हू वीचारो पैदल कंहिं महिल कमु अची सघे थो वीचारो। गेहूं आहे, खंडु आहे, वॾो महांगो थी वियो आहे, वॾो भाऊ। हिन में ॾिसो पाण त हेॾी महांगो थी वियो आहे, ग़रीब माण्हू काॾे वञे भला, आम माण्हू काॾे वञे भला, काॾे वञूं। जी नाज़रीन, जीअं त तव्हां हाकिम शाह जे पेट्रोल पंप ते मौजूदु माण्हुनि जा वीचार ॿुधा, हुननि जो इहो ई चवणु हुयो त तब्दीली सरकार वज़ीर आज़म इमरान ख़ान जेके सस्ते जी शयूं करण जूं दावाऊं कयूं हुयूं, उन्हनि ते सभिनी ते उन्हनि पाणी फेरे छॾियो आहे। अवाम इहो मुतालबो कयो आहे त बराए महिरबानी पेट्रोल जे अघनि खे सस्तो कयो वञे त जीअं आम वाइपे जूं शयूं आहिनि उन्हनि में बि का कमी अची सघे। कैमरामैन सिंगार मस्तोई सां दाद मोहम्मद वदो, सिंध टीवी न्यूज़, बहराम।